अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भरीकार चवंदासीं। सभ खां पहिरीं अवां खे आगाह कयूं लाड़काणो मां, जिते गौसपुर रोड ते ट्रक जो वेन सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में कंदकोट वासी 6 ॿारनि जो पीउ सिकंदर चना चांदका अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में फौत थी वियो। फौती जे भाउ ॿुधायो त संदसि भाउ पुलिस एहलकार हुअं ई कशमोर थाणे ते ड्यूटी कंदो हो। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणो मां नादिर अब्दुल लाइन ते मौजूदु आहे। जी नादिर, छा तफ़सील आहिनि वधीक? अॼु कंदकोट जो सुबुह सां सवेर जेको आहे सो गोस्पुर रोड ते कोहीड़े सबबि जेको आहे तेज़ रफ़्तार ट्रक जो वेगन सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में कंदकोट शहर वासी 6 ॿारनि जो पीउ पुलिस एहलकार सिकंदर चना सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे संदन वारसनि गणतीअ जोगी हालत में खणाए चांदका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो, जिते इलाज दौरान जेको आहे पुलिस एहलकार ज़ख़्मनि जी सटनि सां जेको आहे फौत थी विया, जंहिंजे लाश मथां वारस जेको आहे सो ओशगारू ॾींदा रोईंदा रहिया। उन मौक़े ते एहलकार जे भाउ अताला चना ॿुधायो त मुंहिंजो भाउ कशमोर थाणे ते ड्यूटी कंदो हो, जेको अॼु कंदकोट खां लाड़काणे कम सां वञी रहियो हो त गोसपुर रोड ते कोहीड़े सबबि जेको आहे तेज़ रफ़्तार ट्रक जो वेगन सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो भाउ जेको आहे सो अस्पताल में फौत थियो आहे। ओॾां ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे अस्पताल समय फोती पुलिस एहलकार जो लाश जेको आहे वारसनि हवाले कयो आहे, जेको वारस लाश खणाए कंदकोट ॾांहुं रवाना थी विया आहिनि, जिते लाश पहुचण ते घर में कोराम मची आहे। जी वॾी महिरबानी नादिर, तफ़सील ॾियण जे लाइ। लाड़काणो मां अवां खे अपडेट कयोसीं। गौसपुर रोड ते ट्रक जो वेन सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में कंदकोट वासी 6 ॿारनि जो पीउ सिकंदर चना चांदका अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में फौत थी वियो। छाछरो मां अफ़सोसनाक ख़बर, जिते ॻोठ भाडारी में कैंसर जी बीमारी खां तंग थी औरत हकीमा मेघवार खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। छाछरो मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, जिते ॻोठ भाडारी आहे, जिते कैंसर जी बीमारी खां तंग थी औरत हकीमा मेघवार खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल जब्बार नोहरियो खां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, शायदि छाछरे तालुके जो ॻोठ भाडारी में 60 वरे जी औरत हकीमा ज़ाल पतो मेघवाड़ जी जेका खूह में टपो ॾेई जेका आपघात कयो, उन खां पोइ वारसनि पुलिस खे ॿुधायो त नारी जेको कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुई, असां वटि एतिरी सघ न हुई जेको इलाज कराए सघूं, ऐं जेको अॻु में इलाज करायो जो घर जो जेके बि हालत हल उहो जेको ख़र्च करे छॾियो। हिन वक़्तु इंतिहाई घर जा जेके हालात उहे ख़राबु आहे। उनखां पोइ नारी जेका तंग थी बीमारी खां पोइ अहिड़ो जेको क़दम खयो, उनखां पोइ पुलिस खे इतला कयो। पुलिस हुते पहुची लाश जेको हुतां खां छाछरो तालका अस्पताल खणाई। हिते जेका लेडी डॉक्टराणी मौजूदु न हुई, पोइ जेका पुलिस मजबूरी में परेशान थी वई। उनखां पोइ पुलिस मोबाइल में हितां हिन वक़्तु अस्पताल इंतिज़ामिया जेका एम्बुलेंस न ॾिनी। ताज़ो जेका संद सरकार जो जारी कयल नयो जेको फरमान आहे, उनमें जेका एम्बुलेंस लाश न्यण लाइ न ॾिनियूं वेंदियूं आहिनि। उन खां पोइ पुलिस मोबाइल में हिते जेके लाश खणाई वई ऐं मिठी में पोस्टमार्टम करायो वियो। उनखां पोइ वरी वापसि जेका उन्हनि जो ॻोठ आहे भाडारी, हुते जेका लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जी शायदि। वॾी महिरबानी अब्दुल जब्बार, तफ़सील ॾियण जे लाइ। छाछरो वेझो ॻोठ भाडारी में कैंसर जी बीमारी खां तंग थी औरत हकीमा मेघवार खूह में टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। कोट गुलाम मोहम्मद पुलिस अदालती हुकुम ते बरखुलग बासर जे सिरनि जे भठे ते छापो हणी नाहक बादी बणायल 9 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायलनि में मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि। बाज़ियाब करायलनि खे सुभाणे मीरपुर ख़ास जी अदालत में पेश कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं अली गुलाम खोसो खां। जी अली गुलाम, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, शायद शिक्षण कोर्ट मीरपुर खास जे हुक्म ते दरख़्वास्त गुज़ार सहाड़ पुट नूर मोहम्मद माछी जे फ़रियाद ते कोट गुलाम पुलिस बिरखोरो लग शफ़ीक पठान जे सिरनि जी भठी ते छापो हणी भठी ते मुबियाना बांदी बणियल माछी बिरादरी जे 9 ॼणनि मर्दनि औरतनि, जिन में जमील खातून, नूर मोहम्मद माछी, शौकत माछी, अमीना मिसमात खातून, अल्लाह बख्श माछी, शाजिया अबू बकर माछी, मिसमात शमीना शामिल आहिनि, जिनखे बाज़ियाब कराए कोट गुलाम पुलिस थाणे ते मुंतक़िल कयो है, जिनखे सुभाणे कोट गुलाम पुलिस सेशन कोर्ट मीरपुर में पेश कंदी। होॾा बाज़ियाब थियण जो चवणु आहे त भठे मालिक मज़दूरी ऐं पैसा कोन ॾींदो हो ऐं बचा लंघण काटण ते मजबूर आहे, जंहिंजे करे जेको सो कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी हुई। जी शायद। वॾी महिरबानी अली गुलाम, तफ़सील ॾियण जे लाइ। इहा ख़बर असां शेयर कईसीं। कोट गुलाम मोहम्मद पुलिस अदालती हुकुम ते
बरकुलग बास दर्जे सिरनि जे भठी ते छापो हणी नाहक बांधी बणायल 9 ॼणनि खे बाज़ियाब कराए वरितो। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मन ते मुबैना तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ नशर फिरोज़ में सरकारी मुलाज़मन तरफ़ां एहतजाज कयो वियो। इन हवाले सां पेश आहे ज़ाहिद राजपुर जी रिपोर्ट। जी ज़िले काउंसिल नौशर फिरोज़ जे मुलाज़मन पारां इस्लामाबाद में मुलाज़मन ते तशद्दुद ऐं मुलाज़मन खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त पाण हिन खां हाल वाल पुछूं त हिननि मुलाज़मन जो छा चवणु आख़िर। इस्लामाबाद में जेके कल्ह मुलाज़मन पंहिंजे पघारूं वधाइण लाइ जेको एहतजाज कयो आहे ऐं उन ते जेको आहे सो उतां जी इंतिज़ामिया जेको आहे सो मुलाज़मन जे मथां जेको आहे सो शीलिंग कई आहे, मुलाज़मन ते तशद्दुद कयो आहे, उन्हनि गिरफ़्तार कयो आहे। उन्हनि जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं असां मुतालबो था कयूं त हुननि जा जेके मुतालबा आहिनि ऐं पघारुनि जा मुतालबा आहिनि फिल फोर जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो मंज़ूरु कयो, न त ॿी सूरत में जेको आहे सो असां सॼी सिंध में बल्कि सॼे पाकिस्तान में जेको आहे सो जेको आहे सो पंहिंजे हक़ मुतालबनि जे हक़ूक़ में जेको आहे सो सॼे पाकिस्तान में सॼी सिंध में जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरा कंदासीं। असां वफ़ाक़ी हुकूमत खां अपील था कयूं त असांजा सरकारी मुलाज़िम जेके बि पाकिस्तान जा वियल आहिनि इस्लामाबाद में उन्हनि ते जेको तशद्दुद कयो वियो आहे या उन्हनि ते जेके कूड़ा केस कया विया आहिनि असां उनजी पुरबोत मज़म्मत था कयूं ऐं असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील था कयूं त तव्हांजा पंहिंजा वाइदा थियल आहिनि त असां सरकारी मुलाज़िमनि सां जेको आहे सो सहकार कंदासीं। पर उते जेको तशद्दुद थियो आहे सो ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जे तरफ़ां ज़िले जनरल सेक्रेटरी जे उहिदे जे हैसियत सां मां रिक्वेस्ट थो कयां पूरे पाकिस्तान जी सरकारी मुलाज़िमनि खे बि त पंहिंजे दोस्तनि सां ॿधी जो मुज़ाहिरो ऐं जेको आहे सो हिमायत में कनि। जीअं त इस्लामाबाद में मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं थियनि पियूं थियूं, इहो जेको आहे नाइंसाफ़ी बंदि कई वञनि, न त ॿी सूरत में असां सॼे सिंध और पाकिस्तान में एहतजाज जेको आहे असां पंहिंजो जारी कंदासीं। इहे जेको इंसाफ़ी जेको असांजा मुलाज़िमनि जा जेको उन जे मथां नाजाइज़ूं जाइज़ तरह उन्हनि ते क़दम खयो उन्हनि खे जेको आहे न खणनि त सुठी ॻाल्हि आहे। असां अपील कंदासीं गवर्नमेंट खे जीअं त इमरान ख़ान खे जीअं असां सां जेको आहे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ियूं जेकियूं थियनि थियूं उहो बराए महिरबानी की गवर्नमेंट खे इल्तिजा कंदासीं जीअं त असांजे ख़तमु कयूं वञनि। असां वज़ीर आज़म प्राइम मिनिस्टर साहब खे अपील कंदासीं जेके मुलाज़िम पंहिंजे बच्चनि जे हक़नि जी हासिलात लाइ निकितल आहिनि। अहिड़ी महांगाई जे दौर में महांगाई थी वई आहे तमामु घणी, उन्हनि जूं पघारूं बि न वधियूं, उन्हनि खां पोइ उन्हनि जी अपग्रेडेशन रहियल हू पंहिंजे हक़नि जे लाइ निकिता आहिनि। हू पंहिंजी उन्हनि खे हक़ ॾिना वञनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे हक़ तव्हां नथा ॾेई सघो त बराए महिरबानी उन्हनि ते ज़ुल्म बि बंदि कयो, उन्हनि खे जेके गिरफ़्तार थियल आहिनि मुलाज़िम उन्हनि खे रिहा कयो, उन्हनि जा बचड़ा उन्हनि जे इंतज़ार में आहिनि। असां पुरज़ोल उन जी मज़म्मत था कयूं गवर्नमेंट ते ऐं गवर्नमेंट जो जेको आहे सो मंशूर हूंदो आहे त मुलाज़िम खे जेको आहे सो हक़ ॾियणु न कि उन्हनि खां हक़ खसणु। ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ फेडरेशन जा मुलाज़िमनि जा वीचार ॿुधा, उन्हनि जो चवणु आहे त जेके इस्लामाबाद में मुलाज़िम तशद्दुद कयो वियो आहे, गैर इंसानी सलूक कयो वियो आहे, उन्हनि तशद्दुद कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फर्दर कार्रवाई कई वञे, गिरफ़्तार मुलाज़िमनि खे आज़ादु कयो वञे ऐं उन सां गॾु मुल्क जे समूरनि मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वञनि। छाकाणि हिन महांगाई जे दौर में मुलाज़िमनि जो हिन पघार में गुज़र थियणु तमामु घणो मुश्किल आहे। हिननि मुतालबो कयो त जेकॾहिं मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ के दाख़िल केस वापसि न वरिता विया ऐं गिरफ़्तार मुलाज़िम आज़ादु न कया विया त एहतजाज जो दायरो उहो वधाईंदा। ज़ाहिद राजपुर, टाइम न्यूज़, नौशर फिरोज़। रिपोर्ट मां ॾिठी कुंडरी भरिसां हिकु ॾींहुं अॻु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल डामूमल मेंगवाड़ में प्राइमरी उस्ताद जे मुबैना वेशाणे तशद्दुद जो शिकार थियल 5 क्लास जो शागिर्द 12 वरनि जे राजेश वल्द गेमरू मेंगवाड़ जी तबियत में सुधारो नाहे अची सघियो, जंहिंखे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अनिल कुमार खां। जी अनिल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, शायद हिकु ॾींहुं अॻु कुंडरी भरिसां बुस्तान जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल डामूमल मेंगवाड़ में प्राइमरी उस्ताद जी मुबैना वेशाणे तशद्दुद शिकार थियल 5 क्लास जो शागिर्द 12 वरे जो राजेश वल्द गेमरू मेंगवाड़ जी तबियत में सुधारो न आहे अची सघियो, जंहिं करे अॼु जा वालिद उनखे नींगर के जेका हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल करी उते दाख़िल कराए छॾियो। हाणे ॿुधाईंदो न त नींगर जेका मास्टर तशद्दुद में हिकु जेका खाॿे पासे जी अखि उनखे धक लॻण करे संदसि खाॿे पासे शदीद मुतासिर थी आहे। नींगर जे वारिस उनखे तालकत कुंडी में लेटर वठण बाद जेका सिविल हैदराबाद मुंतक़िल कई छॾी। मामले जो अञा ताईं कंहिं बि नोटिस न आहे वरितो अचे करे न ई उस्ताद का कार्रवाई साम्हूं अची सघे। होॾां तशद्दुद जो शिकार थियल जेके राजेश जो वालिद गेमरू मेंगवाड़ आहे उन एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इहो उस्ताद जी बेरहमानी तशद्दुद संदसि चयो त तशद्दुद सां संदसि नींगर जी अखि तमामु घणी ख़राब थी वई आहे, जंहिं हुनखे हैदराबाद इस्पताल में इलाज लाइ दाख़िल करायो आहे। मुंहिंजे वालिद जो चवणु त मुंहिंजे पुट ते तशद्दुद कंदड़ उस्ताद ख़िलाफ़ हिन महिल ताईं का बि कार्रवाई न थी।
या असांजी कंहिं बि दादरसी न कई आहे, जॾहिं त असां डायरेक्टर तइलीम मीरपुर खां टीओ कुंडरी समेत ॿियनि खे उस्ताद ख़िलाफ़ लिखत में दरख़्वास्त कोन जमा करायूं, पर कंहिं बि सार न लधी। हिननि मुतालबो कयो त मामले जल्द खां जल्द नोटिस वठी संदसि नींग जो इलाज कराई उस्ताद ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कंदासीं। जी शायदि ठीक है, वॾी महिरबानी अनिल। तफ़सील ॾियण जे लाइ। कुंडरी भरिसां हिकु ॾींहुं अॻु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दामूमल मेघवाड़ में प्राइमरी उस्ताद जे मुबैना वेशाणी तशद्दुद जो शिकार थियल 5वीं क्लास जे शागिर्द 12 वरनि जे राजेश वल्द गैमरू मेघवाड़ जी तबियत में सुधारो नाहे अची सघियो। जोही वेझो ॻोठ तैयब चन्ना मां मुबैना अगवा थियल 2 औरतुनि जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में असगर, अकबर, इलियास, गुलज़ार, लुकमान ऐं ॿियनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। जोही वेझो ॻोठ तैयब चन्ना मां मुबैना अगवा थियल 2 औरतुनि जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हाकिम लखारी खां। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि वधीक? जी जोही थाने जे हद में ॻोठ आहे तैयब चन्ना, जिते राति देर सां मुबैना तौर 2 औरतुनि खे अगवा कयो वियो, जंहिंमें महनाज़ ऐं मरियम शामिल आहिनि, जेकी जिन जो फरियादी आहे मंसूर चन्ना। उन 8 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे, जिनमें असगर चन्ना, अकबर, इलियास, गुलज़ार, लुकमान ऐं शामिल आहिनि। जिते मंसूर नाले जेको फरियादी आहे उन पंहिंजी ज़ाल महनाज़ ऐं संदसि वालिदा मरियम जे अगवा जो केस दाख़िल करायो आहे। ऐं उन्हनि केस दाख़िल थियण बैदि जोही पुलिस जेको आहे साॻे इलाइक़े ॻोठ तैयब चन्ना जे जेके जवाबदार दोराहे उन्हनि जे घरनि ते छापो हयो आहे, जिते पुलिस के जेके जवाबदार आहिनि उन मां हथ न अची सघिया आहिनि। ऐं उन एवज़ ज़रीन जो चवणु आहे त पुलिस 3 औरतूं गिरफ़्तार कयूं, जिन बैदि जेके आहिनि औरतुनि खे मुख़्तलिफ़ माण्हुनि 52 माण्हुनि जे मुदाख़लत ते आज़ादु कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका पुलिस आहे उहा जो दावा आहे त हू जल्दी इन वाक़े खे सहेड़े वठंदा। जोही लॻ जेको वाक़ियो पेश आहे प्रेमी जोड़े जे निकाह करण बैदि ही जेको वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें 2 औरतुनि खे अगवा करण जो केस दाख़िल थियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी हाकिम लखारी। तफ़सील ॾियण जे लाइ। जोही वेझो ॻोठ तैयब चन्ना मां मुबैना अगवा थियल 2 औरतुनि जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त केस में असगर, अकबर, इलियास, गुलज़ार, लुकमान ऐं ॿियनि ते केस दाख़िल कया विया। कुछ ॾींहं अॻु पुलिस पारां गिरफ़्तार कयल 8वीं क्लास जे शागिर्द ज़ैनुल आबिदीन खे तशद्दुद करण वारे वाक़े ख़िलाफ़ शहरी शागिर्द सिविल सोसाइटी अॻवान सरापा एहतजाज आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मीर हसन मरी। 8वीं क्लास जे शागिर्द ज़ैनुल आबिदीन ते जेको तशद्दुद कयो वियो पुलिस जे तरफ़ां, अॼु जेको सिविल सोसाइटी जे तरफ़ां ॿारनि जे हक़नि ते कमु कंदड़ तंज़ीमुनि जे तरफ़ एहतजाजी मुज़ाहिरे ते वञे प्रेस क्लब अचो त एहतजाज जी जेको मुज़ाहिरे कंदड़ सिविल सोसाइटी नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे इन हवाले सां छा था चवनि? पुलिस पुराणे रिवायतुनि ते क़ाइमु रही आहे। असीं हायर अफ़सर पुलिस खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हाणे अहिड़े अमल करण खां परहेज़ कनि। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे तरफ़ां असीं हर मज़लूम सां हर ॿार सां गॾु आहियूं। कुझु गिरफ़्तारियूं कयूं, उन में नंढड़े मासूम ज़ैनुल आबिदीन खे गिरफ़्तार कयो ऐं गिरफ़्तार करण खां पोइ हुनखे थाणे ते रखी ॾाढो सख़्तु तशद्दुद कयो, निशानो कयो। बल्कि मुल्की कानून, पाकिस्तानी कानून या मुल्की कानून ॿियनि मुल्कनि जा कानून इन छा था चवनि त जेके बि थाणे में चाहे जेलनि में वाड़िया वञनि था या ॾोह में रखिया वञनि था त उन्हनि ते तशद्दुद न आहे कबो। पर असांजे मुल्क में अहिड़े तरीक़े सां नंढनि ॿारनि ते 8वीं क्लास जे शागिर्द खे अहिड़े तरीक़े सां तशद्दुद करणु, इहो पुलिस हिकिड़ो जेको आहे पंहिंजी ॾाढ मुर्सी ॾेखारे थी। ज़ैनुल आबिदीन निज़ामाणी 8वीं क्लास जो जेको शागिर्द आहे उन ते पुलिस जे तरफ़ां जेको तशद्दुद कयो वियो आहे वहशाणो, उन जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं SSP खां मुतालबो था कयूं त इन पुलिस अमलदारनि जो इंक्वायरी कराए हुननि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जीअं त ही कुझु ॾींहं अॻु में जेको आहे सो नंढड़े मासूम ॿार ज़ैनुल आबिदीन ते जेको तशद्दुद कयो आहे पुलिस, हाणे ईअं थिए थो त सांगड़ में माण्हू पंहिंजा हक़ न घुरनि। माण्हू जॾहिं पंहिंजा हक़ घुरनि था त उन्हनि खे दॿायो थो वञे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। उन जे मासूम ॿारनि खे जेको आहे सो उनखे खंभे खणी वञी थाणनि ते रखी उहो तशद्दुद कयो थो वञे। ज़ैनुल आबिदीन निज़ामाणी खे ॿार जेको मासूम 8वीं दर्जे क्लास में पढ़ंदड़ आहे, उन ते हिकु वेशाणो तशद्दुद
पुलिस जे तरफ़ां कयो थो वञे, जेको राति जो घरां कढी ॿार खे ऐं सॼी राति तशदुद करे ऐं हुनखे हिकु बेहोश कयो थो वञे ऐं सुबुह जो कोर्ट में सगोरी पेश करे, हुनजा कपिड़ा बि कोन था ॾिना वञनि, जेके हुनजे ॿार जा कपिड़ा हुआ उहे बि कोन था मिलनि। हाणे तव्हां उहे कपिड़ा त छो कयो, तव्हांखे ऑलरेडी ख़बर पहुची वेंदी छा त ॿार ते तशदुद थियल आहे कोन आहे। घरां ॿार खे पुलिस खणी वई, असां जो तशदुद कयो ऐं असां चवंदा असांखे इंसाफ़ खपे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील आहे, आर्मी चीफ जनरल कमर जावेद खे अपील आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो। अॼु हिननि खे पुलिस वठी वई आहे, सुभाणे असांखे वठंदी, असां पढ़ंदासीं या दहशतगर्द थींदासीं। नाज़रीन, तव्हां जेका हिते मौजूदु सिविल सोसाइटी अॻवाननि ऐं मासूम ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन इहो चवणो हो त मुल्की कानून कंहिं बि सूरत में इजाज़त नथो ॾिए त हिकु 8वीं क्लास जे मासूम ॿार ते तशदुद कयो वञे। चाइल्ड राइट्स जे हवाले सां कानून बणियल आहिनि, उन्हनि ते अमल बि जेको आहे सो पुलिस खे कराइणो आहे। जेकॾहिं पुलिस ई उन्हनि कानून जी जेको आहे सो भञकड़ी कंदी, पुलिस ई जेको आहे सो अहिड़े जेको आहे सो अमल में मुलवस हूंदी त पोइ जेको आहे सो हिन रियासत जो छा थींदो। तव्हां जेको आहे सो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि मुतालबो कयो IG सिंध खां ऐं SSP सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी खां त जेको आहे फौरी तौर अहिड़े अमल में मुलवस जेको पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे बरतरफ़ करे ऐं चाइल्ड राइट एक्ट तहत जेको आहे सो उन्हनि मथां कार्रवाई कई वञे। मीर हसन मरी रिपोर्ट वारे ठी गढ़ी हसन में पुरस्कार नमूने फौत थी वियल औरत फौजिया सरकी जो केस संदसि मुड़ुस ऐं ॾेर ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। गढ़ी हसन थाणे ते मक़तूल औरत जे भाउ केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त भेण खे मुड़ुस ऐं ॾेर तशदुद जो निशानो बणाईंदा हुआ। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। गढ़ी हसन में पुरस्कार नमूने फौत थी वियल औरत फौजिया सरकी जो केस संदसि मुड़ुस ऐं ॾेर ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। गढ़ी हसन थाणे ते मक़तूल औरत जे भाउ केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त भेण खे मुड़ुस ऐं ॾेर तशदुद जो निशानो बणाईंदा हुआ। तफ़सील मालूम कंदासीं इस्माइल खोसो खां। जी इस्माइल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असर में पुलिस नमूने फौत थियल फौजिया सरकी जो जेको क़त्ल केस दाख़िल कयो आहे। गढ़ी हसन थाणे ते मुबैया मक़तूलनि जे भाउ नाज़रीन राब्तो मुनक़ता थी वियो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। गढ़ी हसन मां जिते पुरस्कार नमूने फौत थी वियल औरत फौजिया सरकी जो केस संदसि मुड़ुस ऐं ॾेर ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। रिपड़ी वेझो छिते कुते ॿिनि ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मासूम ॿारनि खे इस्पताल आणे वैक्सीन कराई वई। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त छितनि कुतनि जो आज़ार ख़तमु कराइण लाइ कुता मार मुहिम शुरू कराई वञे। इहा ख़बर मां सां शेयर कयूं पिया। छिते कुते ॿिनि ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। मासूम ॿारनि खे इस्पताल आणे वैक्सीन कराई वई, जॾहिं त इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त छितनि कुतनि जो आज़ार ख़तमु कराइण लाइ कुता मार मुहिम शुरू कराई वञे। दरिया खान मरी वेझो ॻोठ हाजी जवायो सियाल में हद दाख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। एंटी इंक्रोचमेंट अमले पुलिस सां गॾिजी नुसरत वाह भरिसां कार्रवाई करे कब्ज़ा करे वेठलनि जा घर ऐं दुकान राहे पट करे छॾिया। दरिया खान मरी वेझो ॻोठ हाजी जवायो सियाल में हद दाख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जॾहिं त एंटी इंक्रोचमेंट अमले पुलिस सां गॾिजी नुसरत वाह भरिसां कार्रवाई करे कब्ज़ा करे वेठलनि जा घर ऐं दुकान राहे पट करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। हफ़ीज़ पल लाइन ते मौजूदु आहे। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, दरिया खान मरी भरिसां ॻोठ हाजी जवायो साल में एंटी इंक्रोचमेंट एरीगेशन रेवेन्यू इंतज़ामिया पारां क्रेन ज़रिए घर ऐं दुकान ड्राहे पट कया विया। इंजीनियर एरीगेशन नुसरत डिवीज़न अतामन छजड़ो, SDO एरीगेशन सब डिवीज़न पडीदन अली नवाज अबरो, SHO एंटी इंक्रोचमेंट मोहम्मद इस्माइल जलदारी जी अगवानी में कार्रवाई दौरान जुम्मन सियाल, शाहिद सियाल, राहिब सियाल, हाकिम अली सियाल समेत ॿियनि जा दुकान ऐं घर ड्राहे पट कया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी हफ़ीज़ तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयोसीं। दरिया खान मरी वेझो ॻोठ हाजी जवायो सियाल में हद दाख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। कराची में हज़ारा क़ौमी महाज़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सदन चवणु आहे त इस्लामाबाद में कशमाला तारिक जी गाड़ी जे टक्कर में नौजवान फौत थी विया। वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची में हज़ारा क़ौमी महाज़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सदन चवणु आहे त इस्लामाबाद में कशमाला तारिक जी गाड़ी जे टक्कर में नौजवान फौत थी विया। वाक़े में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां फ़कीर सलीम खां। जी फ़कीर सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इस्लामाबाद में जेको
वफ़ाक़ी हुकूमत पारां मुक़ररु थियल कम वारी जाइ ते जेको जिनसी हरासमेंट थिए थी उन जी रोकथाम बाबति जेको वफ़ाक़ी महोत्सव आहे कशमाला तारिक ऐं नूल जी अॻूणी MNA बि आहे कशमाला तारिक, त उन जी गाॾी जो जेको एक्सीडेंट थियो हुयो जंहिंमें 4 नौजवान फौत थी विया ऐं हिकिड़ो जेको ज़ख़्मी थियो, उन वाक़े ख़िलाफ़ अॼु हज़ार कम्यूनिटी पारां कराची प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो ऐं उन खां पोइ उन्हनि जेका आहे सो कशमाला तारिक जे ख़िलाफ़ नारेबाज़ी बि कई। संदन चवण हो त जेको वाक़ियो पेश आयो उन वाक़े में पुलिस पारां कशमाला तारिक खे बचाइण जी कोशिशि कई वई आहे ऐं हज़ार क़ौमी महज़ जा जेके अॻवान हुया उन्हनि इहो इल्ज़ाम लॻायो त कशमाला तारिक जी जेका सरकारी गाॾी जेका वाक़े जो सबबु बनी, हादसे जो सबबु बनी, उहा गाॾी तहवील में नाहे वरिती वई ऐं जेको कशमाला तारिक जो पुटु आहे इन वाक़े में मुलवस उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी, जंहिं रुगो ड्राइवर गिरफ़्तार थियो। उन्हनि मुतालबो कयो त जेका कशमाला तारिक वफ़ाक़ी महोत्सव आहे उनखे उहिदे तां हटाए खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके फ़ौती नौजवान आहिनि उनजे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी वॾी महिरबानी फ़क़ीर सलीम तफ़सील ॾियण जे लाइ। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मनि ते थियल तशद्दुद ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में आपका पारां हथनि में प्ले कार्ड्स ऐं बैनर्स खणी DC ऑफिस खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। संदन चवणु आहे त हुकूमत पुरअमन एहतिजाज कंदड़ मुलाज़मनि खे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो आहे। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मनि ते थियल तशद्दुद ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में आपका पारां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी DC ऑफिस खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो वियो। संदन चवणु आहे त हुकूमत पुरअमन एहतिजाज कंदड़ मुलाज़मनि खे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मीरपुर ख़ास में रवि शंकर लाइन ते मौजूदु आहे। जी रवि, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शायद अॼु मीरपुर ख़ास में इस्लामाबाद जे में जो कुछ ॾींहं अॻु में सरकारी मुलाज़मनि ते तशद्दुद ऐं केस दाख़िल करण ख़िलाफ़ ऑल रेवेन्यू एम्प्लॉइज़ यूनियन ऐं आपका जे मुलाज़मनि पारां हथनि में प्लेट कार्ड खणी जेको DC ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई ऐं उन मौक़े ते जेके मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अब्दुल लतीफ़ बुरगड़ी, सजन रायमो, मुज़र अब्बासी ऐं ॿियनि जो चवणु हो त इस्लामाबाद में पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन एहतिजाज कंदड़ मुलाज़मनि ते तशद्दुद करे मथां केस दाख़िल करणु हिकु इंतिहाई मुज़म्मत जो अमल आहे ऐं हुकूमत जे अहिड़े अमल सबबु सॼे मुल्क जे मुलाज़मनि में सख़्तु कावड़ ऐं ॻणती वारी सूरत छायल आहे। हुननि जो वधीक इहो चवणु हो त मुलाज़िम सभु गॾु आहिनि ऐं वफ़ाक़ी मुलाज़िम हुजनि या सूबाई मुलाज़िम ऐं इहे पाण में हिक ॿिए सां गॾु आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते मुलाज़िमनि जी चार्टर ऑफ डिमांड ते अमल करे मुलाज़िमनि ते दाख़िल केस ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में ऑफिसनि जी तालाबंदी करे मुल्क गैर एहतिजाजी। वॾी महिरबानी रवि शंकर तफ़सील ॾियण जे लाइ। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मनि ते मुबैना तशद्दुद ऐं शैली ख़िलाफ़ नवाबशाह में यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो। इन हवाले सां पेश आहे अयास ॾाहिरी जी रिपोर्ट। तव्हांखे ॿुधायूं पिया, इस्लामाबाद में सरकारी मुलाज़मनि ते मुबैना तशद्दुद ऐं शैली ख़िलाफ़ नवाबशाह में यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज आहिनि। सरकारी मुलाज़मनि ते मुबैना तौर तशद्दुद ऐं शैली ख़िलाफ़ नवाबशाह में यूनिवर्सिटी जे मुलाज़मनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो। जी गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में मुलाज़मनि ते जेका लाठी चार्ज थी आहे ऐं मुलाज़िम जेके गिरफ़्तार थिया आहिनि उन हवाले सां हिते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उन्हनि जा ई मुलाज़िम आहिनि उहे सरापा एहतिजाज बणाया। उन्हनि चयो आहे त जेका वफ़ाक़ी गुंडागर्दी आहे बंदि कई वञे। उन मुलाज़िमनि खां पुछियो एहतिजाज करण खां त उनजो छा आहे चवणु? जीअं त कल्ह ताज़ो इस्लामाबाद में जेको सरकारी मुलाज़िमनि धरणो ॾिनो आहे, जेको ग्रैंड अलायंस जे मुलाज़िमनि जे अॻवान अब्दुल रहमान बाजवा खे कल्ह उते गिरफ़्तार कयो वियो आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं पाकिस्तान जे मुलाज़िमनि ते जेको उते लाठी चार्ज थियो आहे, शीलिंग थी आहे, उन में असांजो ऑल सिंध फेडरेशन जो यूनिवर्सिटी जो जेको असांजो चेयरमैन आहे मोहम्मद अली गांगरो उहो बि ज़ख़्मी थियो आहे। उन सां गॾु कलंदर बोज़दार उहो बि ज़ख़्मी थियो आहे। उन सां गॾु असांजी जेका टीम वेल हुई उहा बि ज़ख़्मी थी आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पुरज़ोर मुतालबो था कयूं पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान खान खां त हू फौरी तौर ते सरकारी मुलाज़िमनि जा जायज़ मसला हल करे। जैसा कि आपको पता है कि हमारे मुलाजमीन के कितने मसाइल हैं, उसकी वजह से हमारी फेडरेशन ने जो फैसला किया सर आंखों पे बहुत अच्छा फैसला किया। फेडरेशन के लोगों ने वहां पे अपने हुकूक के लिए जाके धरना दिया। ये किसी से जातियाती जंग नहीं थी, हमारे हुसूल के हासिलात की जंग थी।
उस पे आंसू गैस बहाना, सरकारी मुलाजमीन के ऊपर लाठी चार्ज करना, ये कहाँ की सियासत है? वफाकी गवर्नमेंट को हम तंबीह करते हैं कि आइंदा अगर ऐसा अमल हुआ कि पूरे यूनिवर्सिटी के मुलाजमीन हर जगह पे, हर यूनिवर्सिटी के और हर प्रेस के सामने, हर इदारे के सामने हम अपना सख्त एहतजाज करेंगे। हम पुरजोर मजम्मत करते हैं कि इस्लामाबाद में जितनी भी नजायजियाँ हो रही हैं, हमारी यूनिवर्सिटियाँ, ये कहाँ का इंसाफ है कि हम मुलाजम कुछ चाहते हैं, हम अपने हक के लिए उठते हैं, लेकिन ये क्या करते हैं, हमें दबा देते हैं। खुदा के वास्ते हम गरीबों पे रहम करें और हमारे मुलाजमों पे रहम करें ताकि आइंदा ऐसा नहीं हो। ये कैसी तब्दीली है, ये कैसा शाऊर है जो हमारे लोगों को दबाया जा रहा है, हमारे अवाम को दबाया जा रहा है। हमारी यूनिवर्सिटियों पे जो जुल्म हो रहा है वो बंद किया जाए। हम आपसे पुरजोर मजम्मत करते हैं कि ये हमारा इंसाफ हमें चाहिए। वफाकी हुकूमत जीअं कल असांजे मुलाज़िमनि भाइरनि ते शेलिंग कई आहे ऐं उन्हनि ते ॾाढो ज़ुल्म कयो वियो आहे, असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ॿी सूरत में अगरि उन खे असांजे मुतालबनि खे न मञियो वियो त असां जिते किथे पूरे शहरनि में सिंध जे असां एहतजाज कंदासीं ऐं पंहिंजो जेको आहे छा वफ़ाकी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ नारेबाज़ी थींदी। पीपल्स मेडिकल नाज़रीन, सिंध समाचार मां फ़िलहाल एतिरो ई। अफ़गानिस्तान टाइम न्यूज़।